खबर है नाज़रीन तवां शेयर कयूं पिया सिजावल जुणे जो मां सिजावल जुणे जो जे ॻोठ मर्ज़ी सनाणीअ जे रिवाज़नि पाक किताब खणी SHO गुलज़ार अबड़ो ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अब्दुल कादिर जलबाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल जुणे जो भरिसां अर्ज़ी भुट्टो मोड़ वटि ॻोठ मर्ज़ी ख़ान सनाणीअ जे रिवाज़नि पारां पाक किताब खणी ॻोठाणनि पारां ट्रैक्टर ट्रालियुनि ते सवार थी करे मोटरवे ते रुकावटूं विझी टायर साड़े ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। उन मौक़े ते औरतुनि मुहिब बीबी, राज खातून, इनायत खातून, अरबाब खातून, मोहम्मद बचल सनानी, कादिर बख्श, नूर हसन, नसरुल्ला, अली मोहम्मद ऐं ॿियनि चयो त सिजावल जुणे जो थाणे जो SHO गुलज़ार अबड़ो बिना जवाज़ असांजे ॻोठ ते चढ़ाई करे असांजे 7 ॼणनि बावल सनानी, सुल्तान, बहादुर, नसरुल्ला, अल्ताफ़ ऐं नादर सनानी खे खंभे खणी वियो आहे ऐं मोटरसाइकिल, ट्रैक्टर ऐं ॿियो सामान पिणु खणी वियो आहे। हुननि चयो त पुलिस खाते जे अख़्तियारनि खां घुर कई वई आहे त फौरन नोटिस वठी असांजा बेगुनाह गिरफ़्तार माण्हू आज़ादु कराए सामान वापसि कराए ॾिनो वञे। सिजावल जुणे जो पुलिस खां पुछाणो कयो वञे त हू असांजे घरनि ते छो चढ़ाई कई आहे। होॾां SHO गुलज़ार अबड़ो राब्ते करण ते ॿुधायो त मोटरसाइकिल फुर में 2 जवाबदार मंसूर सनानी, अब्दुल नबी उर्फ़ सर सनानीअ जी गिरफ़्तारी खां बचाइण लाइ पुलिस ते प्रेशर विझण लाइ एहतिजाज करे धरणो हंयो वियो आहे। होॾां धरणे दौरान मुख़्तलिफ़ शहरनि लाइ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि कई वई ऐं मुसाफ़िरनि मुज़ाहिरनि में ॾंद चेक थींदा रहिया। धरणो जारी आहे।